अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलिसन अब्बासी। किताब आहे कोलकपत जो कैदी जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त 34 27/9/1982 ईस्वी सुबुह जा 8। सुभाणे ईद आहे। असां वटि अॻिए ईद वांगुरु हिन ईद ते बि ईद लाइ को बि बंदोबस्तु कोन्हे। मीमय असां प्रोग्राम ठाहियो पर उहो वियो हलियो। महदी अनवर वीचारो अञा मस होश में अचणु शुरू थियो आहे। राति चयईं त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाइणु विसरी वई। आउं डेवड़ीअ ते दांह ॾियणु वियुसि त मूंखे सिक्योरिटी वार्ड था मोकिलीनि। महिरबानी करे न मोकिलियो। उते हिकिड़ो सुहिणो कदावर जवान मिलियो। तंहिं मुंहिंजी पुठी ठपरे मूंखे कुर्ब सां चयो, उते तुंहिंजो इलाजु थी वेंदो, तूं बिल्कुलु सिहतमंद थी वेंदे ऐं ख़ुशि थींदे। मूं संदसि छातीअ ते लॻल नाले जी पटी पढ़ी वरिती। हामिद लिखियलु हो। मूं चयुसि उहो डिप्टी सुप्रिंटेंडेंट हो। चयाईं निहायत भलो ऐं पुरखुलूस माण्हू थिए लॻो। मूं चयो हा भलो वाक़ई आहे। चयाईं हुनखे शायदि ख़बर आहे त तव्हां माण्हुनि जो ज़हनी इलाजु कंदा आहियो। मूं चर्चो करे चयुसि सॼी दुनिया खे ख़बर आहे, हुनखे कीअं न हूंदी। आख़िर डिप्टी सुप्रिंटेंडेंट छाजे करे कयो अथनिसि। चयाईं हिते मुलाज़िमनि मूंसां ॻाल्हियूं कयूं आहिनि त मीम जॾहिं हिते आयो हो तॾहिं सुकी कंडा थी वियल हो। हथ पिया ॾकंदा हुअसि, सिगरेट मां सिगरेट दुखाईंदो हो, हर हर दौरा पवंदा हुअसि। डॉक्टर आजिज़ अची विया हुआ, सुइन मथां सुयूं पियूं लॻंदियूं हुयूं। मथो सूर मां टकर थींदो हुअसि। मूं बि अहिड़ी हालति ॾिठी हुयसि। वरी मूं त कोन ॾिठो पर चवनि था सुञाण खां ॿाहिरि हो। अहिड़ो सिहतमंद ज़िंदा दिलि ऐं बाइतमाद माण्हू थी वियो। मूं चयसि अथाह सही साइंसी ॼाण, अथाह गहरो ऐं वसी इंसाननि ऐं ज़िंदगीअ जो तजुर्बो ऐं अथाह ख़ुलूस भलाई ऐं ख़िदमत करण जो जज़्बो। उहे टे ॻाल्हियूं हुजनि, उन्हनि जी ॾे वठि ऐं मटा सटा थिए त माण्हुनि जा 60% दुख दर्द महीननि अंदरि दूरि थियो वञनि या घणो घटिजियो वञनि। चयाईं मूंखे त हींअर ई ख़बर आहे त मूंखे हाणे दौरा पवंदा ई कोन। मूं चयसि दौरा ऐं सिक्योरिटी वार्ड? हिते दौरनि जी दाख़िला सरकारी तरफ़ बंदि आहे। ॿाहिरि लेटियो किताब पियो पढ़े। बिल्कुलु ठीकु आहे। महीनू बि अजाया सजाया सवाल पुछी मथो खपाईंदो पर ठीकु थी वेंदो। राति मूंखे हिते आए 15 महीना पूरा थिया। ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ ऐं गूनागून बामक़सद तजुर्बा थियणु खपनि। हिन तजुर्बे बिना बि मुंहिंजे ज़िंदगीअ में वॾो ख़ाल रहिजी वञे हा। जेकॾहिं मक़सदु अज़ीम आहे ऐं पोयां का ॻाल्हि मुनज़म मौजूदु आहे त ज़िंदगीअ जो कड़े में कड़ो तजुर्बो पसे पेश माखीअ खां मिठा नतीजा कढी सघे थो। मूं हेसी ताईं मजमूई तरह ठीकु वक़्तु गुज़ारियो आहे। उन जो हिकिड़ो सबबु उहो आहे त मूं उहा ॻाल्हि पूरी तरह सम्झी क़बूलु कई आहे त अवाम सां ॾेखा निमाइश ऐं दोखे वारी न, पर हक़ीक़ी तोड़ ताईं ऐं खीर धोती वफ़ादारीअ जी जंहिं क़िस्म जी सियासत असीं करणु चाहियूं था ऐं करियूं पिया, तंहिंमें ही त रुॻो शुरूआती ऐं मामूली मंज़िलूं आहिनि। उन करे मूं क़ैद ऐं उन जे केतिरियुनि मजबूरियुनि, महरूमियुनि, सख़्तियुनि, बेवाजिबुनि ऐं अज़ाबनि खे ज़िंदगीअ जूं दस्तूरी ऐं कुदरती शयूं करे तस्लीम पे कयो आहे ऐं उन्हनि खे मामूलीअ खां वधीक अहमियत कान पे ॾिनी आहे। मूं अजाए ॾुख, ख़ुदि क़यासीअ, पछताव, महरूमीअ ऐं मजबूरीअ जे हद खां वधीक अहसासनि खे अवाम दुश्मन ज़हर सम्झी उन खां सख़्तीअ सां परहेज़ पे कई आहे। मूं सदाईं चीतनि जे पिंजरनि में बंदि सूर्य वियतनामी कैदियुनि, नाज़ी लोढ़नि में क़ैद सूर्य रूसी ऐं ॿियनि कैदियुनि ऐं इसराईल ऐं ॾखिण अफ्रीका जे क़ैद में बंदि सूर्य अफ्रीकी फ़लस्तीनी कैदियुनि जो अज़ीम तसवुरु पंहिंजे अॻियां रखियो आहे। मूं हमेशह उन्हनि खे ध्यान में रखियो आहे जेके नाज़ी टैंकुनि हेठां चीभाट जी जान जा नज़राना पेश करे इनकलाब खे ज़िंदा करे विया, जेके वियतनाम में अमरीकी हेलीकॉप्टरनि हेठि उछलाया विया ऐं जन जा जिगर जेरे वढे कढी पचाए खाधा विया, जन खे सुयूं हणी मारे संदन खलुनि मां नाज़ी कंजरियुनि लाइ पर्स ठाहिया विया। मूं उन्हनि बाबति बि हमेशह पे सोचियो आहे जेके गुज़िरियल हूंदा आहिनि ऐं वहशी सदियुनि में जेरे ग़ुलामदारी ऐं जागीरदारी क़बरुनि में दाख़िल हुआ ऐं मरी विया। मूं अॼु जे अवाम बाबति बि पे सोचियो आहे जेके अॼु जबल जेॾी ॻरी ज़िंदगीअ जो ॿार खयो पियो हले। ॿार, औरतूं, मर्द ऐं पोड़ा, हर माण्हूअ जी दिलि ख़ौफ़, ॻणती ऐं दहशत जो हिकिड़ो कोट लखपत, हिकिड़ो शाही क़िलो, हिकिड़ो लाल क़िलो आहे। उन्हनि जे भेट में असीं जन खे सम्झ बि आहे, वाट बि आहे, तनज़ीम बि आहे, धणी धूणी बि आहिनि, वारस वसीला बि आहिनि। तन खे कहिड़ीअ शइ जो डपु हुअणु घुरिजे। असां माण्हुनि ते जे ख़ुदा न ख़ास्ता मौत बि अचे त बि असीं हुननि ॿियनि जे ॾुख ऐं अज़ाब जी बराबरी करे न सघंदासूं, छो त हू उहे आहिनि जेके ऊंदा आहिनि वाटुनि ते पिया मरनि या मरी विया। हम जो तारीख़ राहों में मारे गए। असीं त रोशनी ऐं नूर जे विच में पिया विढ़ूं, सॼी ॻाल्हि सम्झंदे पिया विढ़ूं, रोशन आईंदे जी ख़ातिरीअ जा चंड चित में रखी पिया विढ़ूं। असां जहिड़ो ख़ुशनसीब को ॿियो। राति दिल्लीअ तां मद्रास टीवीअ जी दस्तावेज़ी फिल्म कर्नाटक जो नवाब ॾिठीसीं। हिंदुस्तानी तारीख़ जा कई विसरियल नाला यादि आया ऐं उहे जायूं ॾिठियूंसीं जे रुॻो पढ़ियूं हुयूंसीं। चंदा साहिब, क्लाइव, ड्यूपली, फ्रेंच, जनरल लाली, नवाब मोहम्मद अली ऑफ कर्नाटक, गद्दार निज़ाम उल मुल्क, हैदर अली, टीपू सुल्तान, बालाजी मरहटो, मद्रास जो फोर्ट विलियम,
आरकाड जो क़िलो, सनगापटम गंजे जो क़िलो ऐं बेशुमार हैरत अंगेज़ मंदर सोचियमि माण्हुनि खे देवलियूं मंदर इबादत गाहूं ऐं दरगाहूं ठाहिण खां सवाइ ॿियो बि को कमु हो या न। हेॾियूं रक़मूं कंहिं पंहिंजे बाबे जी कोडर जी कमाईअ मां कोन बचाए ख़र्च कयूं हूंदियूं। उहा चटी पई हूंदी हिंदू ईसाई ॿुधी मुस्लमान हारियुनि मज़दूरनि ऐं मिसकिननि ते। कुकड़ कोरियुनि जो ना वॾेरे जो, माण्हुनि जो सिरियूं ओछगारियूं लीलड़ाट ऐं लाअसुल ज़िलतूं ऐं नालो थियो राजाउनि बादशाहुनि ऐं हुक्मराननि फ़ौरन ऐं धाड़ेलनि जो। ही फलाणे राजा जो मंदिर, ही फलाणे राजा जो मंदिर, ही टेड़ी बादशाह जी मस्जिद, ही हिकु डोमकी ईसाई बादशाह जी देवल। रात प्रेती सागर वरी आई। माई हार्ट इज़ बीटिंग is always repeating, I am all the time waiting for you। मुंहिंजी दिलि धड़के पई, हर हर वरजाए पई, तुंहिंजो इंतज़ार पई करियां। दिल्लीअ जालंधर टीवीअ ते सागर जिया बसवास अनीसा साबरी सलमा आगा ऐं ॿी हिकिड़ी सिखणी ऐं हिकिड़ी मुस्लमान जहिड़नि पंहिंजनि फ़न ते क़ादिर औरतुनि जो मुक़ाबिलो फ़क़ति 2 मर्द कंदे ॾिठा अथमि। उर्दूअ में सलीम अख्तर ऐं पंजाबी फ़नकारनि मां गुरदास मान डफली वॼाईंदो आहे, अंग अंग थड़कंदो अथसि। संदसि ॿोल अंदाज़ चहिरे जा तासुर पाण में मिली हिकु थी वेंदा आहिनि। उहो बि 2-4 ॾींहं अॻु वरी ॾिठोसीं। सदा मलूक शहज़ादो जवान आहे, मीम जो दिलि पसंदि आहे, सॼो ॾींहुं संदसि तारीफ़ूं पियो कंदो आहे। संदसि हिकिड़ो ख़ासि लाजवाब कलाम आहे, अंगूठा दे दे वही ते लवाले, मैं तेरियां मैं तेरियां मैं तेरियां, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, भूल गई सब बचपन बदा की, खो गई मैं ससुराल में आके, भूल गई सब बचपन बदा के, खो गई मैं ससुराल में आके, जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे। हेमंत कुमार पियो गाए। 2 पहर निंड आई पर खड़के ते टुटी पई। पढ़णु सिहत लाइ ठीकु कोन्हे, फ़िलहाल कचहरीअ ते दिलि नथी थिए, तंहिं करे अॼु रेडियो खे वारो ॾिनो अथमि ज़माननि खां पोइ ॼणु। 28/9/1982 ईस्वी। ईद सगोरी हज जी। पंहिंजी बेख़बरी ऐं सुस्तीअ सबबि बुखिया उघाड़ा वेठा आहियूं। अॻूणे दव बि चट आहे, गोश्त अॻे जेको मिलंदो हो सो बि अंगारे ऐं ईद करे बंदि आहे। लंगर तां ॿोड़ घुराए खाधो अथऊं, कपिड़ा बि उहे ई अवामी जमूरी पिया आहिनि। बाक़ी बहस जी शुक्र आहे, खोट कान्हे। सुबुह खां पोड़ी स्टार्ट कयो आहे, मथां अची 2 पहर थिया आहिनि। हींअर थकी फां थी लेटी पियो आहे, कलाक अधु सुम्ही वरी सवाल पुछंदो। राति ओचितो चयाईं, तो में आग आहे। उहा ठीकु आहे, वॾो इनक़िलाबी सरमायो आहे, पर उनखे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। उन ते वॾो लेक्चर ॾिनाई। डॉक्टर एज़ाज़ नज़ीर जो फिदाई आहे, हर हर उन जो हवालो थो ॾिए। का बि ॻाल्हि चइबी त चवंदो डॉक्टर साहिबु मूंखे तव्हां बाबति उहा ॻाल्हि बि ॿुधाई आहे। ॾाढो सुठो ख़्यालु हो। डॉक्टर साहिब खे तव्हां बाबति बसि रुगो चयाई थिए त ज़रा जोशीलो वधीक आहे। सोलीअ सिंधीअ में तर्जुमो त डॉक्टर साहिबु चए थो त पली जो सियासी तरह ॼट आहे, रुगो डंडे ऐं झगड़े ते ज़ोर आहेसि, लठ धुके लाइ चङो थिए जेकर पर जेका समत हुजेसि। मूंखे लाचार बचाव में लेक्चर ॾियणो पियो, पर हमरा हर हर चए उहा ॻाल्हि त डॉक्टर साहिबु पाण मञे थो, पर ॾिठमि हूअ जिंद कान छुटंदी, सो खेसि चयमि हाणे कलाक खनि माठ करे ॻाल्हि ॿुधो त आउं ॻाल्हि करियां। लाचार हाउ कयाई। आउं सिंध ऐं हिंद दरावड़नि ऐं आर्यनि खां शुरू थींदे दहलीअ यूपीअ जे साम्राजी मर्कज़ ऐं हिंदुस्तान जे हिंदू मुस्लमान क़ौमुनि सिंधी पंजाबी मराठनि वग़ैरह ख़िलाफ़ इस्तेसाल फुरलुट ऐं ज़ुल्म ऐं अगराईअ जो अॾो बनाए वेठल मुस्लमान जागीरदारनि संदन यूपीअ जे ऐं दहलवी शहरी सफ़ेद पोश मुस्लमान छाड़तनि जे हुज़ूरियुनि ऐं संदन बछ ते विढ़ंदड़नि जी सकाफ़ती तारीख़ी फ़िक्र सोच ऐं रवैये संदन हिंदू तोड़े मुस्लमान हिंदुस्तानी क़ौमुनि ख़िलाफ़ कयल बैनुल अक़वामी जुर्मनि, हिंदुस्तानी तारीख़ में संदन अवाम दुश्मन, धरती दुश्मन, हारी दुश्मन, बहराड़ी दुश्मन, आज़ादी दुश्मन ऐं जमूरियत दुश्मन किरदार खां थींदो संदन हाणोके किरदार 1970 ईस्वीअ जे इलेक्शन में किरदार, क़ौमी इत्तेहाद में किरदार जो ज़िक्र कंदो संदन तरक़ी पसंदीअ जे जुबे हेठि कयल इनक़िलाबी किरदार ताईं पहुतो आहियां। ऐं उन जे रोशनीअ में डॉक्टर एज़ाज़ नज़ीर साहिब जी निहायत मासूम ख़ैर ख़्वाह घणघुरी ऐं कुर्बायती पर जे तशरीह कई अथमि। उन खां पोइ चयो अथमि त आउं हरू भरू अहिड़ो दुधड़ में पेर हणी वेठल दो दस्तो ॼट कोन आहियां जहिड़ो दीन जा बुज़ुर्ग मूंखे पेश कनि था। असांजी हर शइ, हर ॻाल्हि, हर वेड़, असांजो हर सुलह थुले लेखे उस्तादनि जे ॾसियल वाट मुताबिक़ आहे। सखणी हड़पाई कान्हे, हर ॻाल्हि सोचियल सम्झियल रिथियल ऐं तकियल तोरियल थिए थी। हिननि महिरबाननि जेको असांखे
अनान चरियो करे पेश कयो आहे सो सही कोन्हे। चयाईं मुंहिंजे मथे में सूरु पवणु शुरू थियो आहे। मूं खिली चयसि आउं त अञा शुरू ई हाणे थियो आहियां, हीउ त काफ़ीअ जो थल आहे, काफ़ी अॻिते आहे। बहरहाल वेसाई ॾेई काफ़ी ॿुधाईमांसि। हाणे मथो पियो खने, खिले बि पियो ऐं कंधु बि पियो लोॾे, विच विच में सवाल बि पियो पुछे, पर जहिड़ो कर ठरी पट ते किरी पियो आहे। सोचियुमि त जे छॾींदोसांसि त हिन जे पेट में जेकी बलाऊं विधियूं आहिनि तंहिंजे करे हिकिड़ो ॾींहुं बि गॾु रही कोन सघंदासूं। हाणे ख़बरूं पियो ॿुधाए, आउं मौसीक़ीअ जो शौक़ीन कोन आहियां, पर पुटनि खे 12,000 जा साज़ वठी ॾिनमि। उन्हनि मां 3,000 मस मोटी मिलिया। 3 पुट होटल इंटरकॉन्टिनेशनल में साज़ वॼाईंदा हुआ। 1400 रुपया पघार मिलंदी हुयनि, पर संदन दोस्त सभु शराब पी टपड़ पूरा करे वेंदा हुआ। हाणे 2 पुट इंजीनियर आहिनि, हिकिड़ो नेशनल ऑयल सीड में एग्ज़ेक्टिव इंजीनियर आहे, हिकिड़ो रूपोश आहे, भेण पाकिस्तान टाइम्स में सब एडिटर आहे, भाउ मुल्तान में क़त्ल थी वियो। अयाश माण्हू हो, असांजो सूफ़ियुनि जो ख़ानदान आहे, पर बाबा मौलाना उबैदुल्लाह जो पोइलॻ ऐं अंग्रेज़नि जो सख़्तु दुश्मन हो। घर हलाइण जो कमु संदसि हवाले आहे। हाणे सॼो ॾींहुं ज़फ़र मुशक़तीअ सां लॻो पियो आहे। हिकु हद ताईं पढ़ियल बि चङो आहे, पंजाब जे सूफ़ी शाइरनि ते चङो मुतालियो अथसि। मूं चयसि त आउं लतीफ़ ते लिखण जी तयारी पियो करियां, किताब गॾु पियो करियां के पढ़ां पियो, त चयाईं फलाणा किताब मूं वटि लभंदा। ईअं सूफ़ी शाइरीअ ते बहस शुरू थी वियो। ॻाल्हि रूमीअ ते पहुती, उतां इक़बाल ऐं निश्टे ताईं पहुती। मूं चयो त निश्टे हिटलर ऐं मैसोलिनी जो रूहानी मुर्शिद हो। चयाईं इक़बाल जी रुजत परस हिसे खे कढी छॾिजे त इनक़लाबी अंसर काफ़ी घणो अथसि। मूं चयो त बज़ाहिर संदसि इनक़लाबी अंसर खे रुजत परस अंसर खां जुदा करे नथो सघिजे। ईअं लतीफ़ इक़बाल ऐं रूमीअ जे विच में फ़र्क़ जी ॻाल्हि निकिती ऐं अॻिते हली मज़हब ऐं फ़लसफ़े ताईं पहुती। मूं चयो रूमी बग़ावत ऐं जिदोजहद जो शाइर आहे, पर उहा बग़ावत ऐं जिदोजहद बेज़मीन ऐं बेहक़ीक़त आहे, हवा में टंगियल आहे। लतीफ़ उनखे धरती ऐं हक़ीक़त ॾिनी ऐं उनखे ज़बरदस्त तरक़ी ॾेई संदसि कैफ़ियत में इनक़लाब आंदो। जीअं फ़लसफ़े जे मैदान में मार्क्स हेगल जे आसमान ऐं ज़मीन जे विच में टंगियल जदली फ़लसफ़े खे पेरनि भर बीहारे अॻिते वधाए मंझसि इनक़लाब आंदो। उहा ॻाल्हि न कंहिं क्लासिकी उर्दू शाइर में आहे, न हिंदीअ में, न पंजाबीअ में, न उन दौर जे फ़ारसी शाइरीअ में। मशरिक़ ऐं रूमीअ जो वधाईंदड़ ऐं उन जे पैगाम में इनक़लाब आणींदड़ फ़क़ति लतीफ़ आहे। सोचे पोइ उन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयईं। चयईं बराबरि, क्लासिकी पंजाबी शाइरीअ में उहा ॻाल्हि कान्हे। क्लासिकी पंजाबी शाइरीअ जो ख़बर अथसि त आउं तालिब इल्मु आहियां ऐं बाबा फ़रीद खां ख़्वाजा फ़रीद ताईं, शाह हुसैन, सुल्तान बाहू, बुल्ले शाह, हाशिम शाह, अली हैदर शाह, ख़्वाजा फ़रीद वग़ैरह काफ़ी कुझु पढ़ियो अथमि। उन ते बहस बि करे चुका आहियूं। लतीफ़ जा कई शेर तर्जुमो करे खेसि ॿुधाए बि चुको आहियां। लतीफ़ जी तबलीग मूं हिते जाम पे कई आहे ऐं उहा दावा बि जाम कई अथमि त क्लासिकी शाइरनि में लतीफ़ ई अकेलो इनक़लाबी शाइर आहे, जंहिंजी इनक़लाबियत अॼु क़ाइमु आहे, सदाईं रहंदी। बहस बाद हर को उहा ॻाल्हि मञण ते मजबूर थियो आहे। कनि त उहो मुतालबो कयो आहे त लतीफ़ जो तर्जुमो करे उन ते उर्दूअ में किताब लिख त सभु सम्झनि। उहो इनक़लाब लाइ वॾो हथियार थींदो। इक़बाल जी ॻाल्हि ॿुधी एहतजाज तौरु उथी बि वेंदा रहिया आहिनि, पर पोइ बहस खां पोइ हर को ठरियो पट ते किरियो पवे। राति रफ़ीक मुलाज़िम बीबी हाजरा जो किसो ऐं शाइर इस्लाम जनाब हफ़ीज़ जालंधरी जो शाहनामा इस्लाम ॿुधाइणु शुरू कया। मूं थक ऐं चिड़ विचां खेसि सख़्तीअ सां रोके छॾियो। गच वक़्त खां पोइ मूंखां उहा ग़लती थी आहे। मूंखे पाण ते ज़ाब्तो हर वक़्तु हुअणु घुरिजे, पर थकल हालत में आउं अक्सर पाण ते पूरो ज़ाब्तो रखी नथो सघां। अॼु सुबुह जो रफ़ीक सां कचहरी करे संदसि दिलिजोई कयमि। मूं में ज़ाब्तो ऐं तमुल हैरत अंगेज़ हद ताईं घणो आहे। सहण ते पहाड़ सही वेंदुसि, पर सही नेठि हिकु हद खां पोइ सप जवाबु ॾियो वञे ऐं कंहिं वक़्तु का मामूली ॻाल्हि आपे खां ॿाहिरि कढियो छॾेमि। मतिलबु त दरिया लंघी एॾी ताक़त ख़र्च थियो वञे जो पोइ ढोरे ते बि माण्हू बीहो रहे। राति अलाए कहिड़े ख़्याल में वेठा हुआसीं त सरकारी चमचे ऐं भट हफ़ीज़ जो नालो ॿुधी ॼण बाहि वठी वियुमि। सोचियुमि त पाण खे जेल में आमरीअत जे हिन मसवाड़ी मीरासीअ जो कलाम बलागत निज़ाम ॿुधण लाइ अची विझायो अथऊं। मुलाज़िम आयो आहे, इजाज़त वठण त नंढे गोश्त जी जाइ ते वॾो आणियां। चयोसीं आण। न्याज़ी ऐं ज़ुल्करनैन वारनि भत बोड़ मोकिलियो आहे, कपिड़ा बि बदिलाया अथमि। अॻी ईदुनि ते त अकेला हुआसीं, अॼु हिकु ॿ मुलाज़िम ऐं ॿ जवाबदार मिलण आया। सियासी नज़रबंदनि खे ईद ते बि पाण में मिलण न ॾिनऊं। मैदीअ जे घरां मसाला आया आहिनि। हिते मसाला ॾिसियो बि पिया ख़ुशि थियूं। हिते जे क़ैदियुनि जे रधियल ॿोड़नि अहिड़ा कढ़ाया आहियूं
जो हाणे मसालनि जी ख़बर बि पइजी वई आहे। कल्ह ख़बर पई त हैदर साहिवाल आहे, कुरेशी अॻु ई उते आहे। उन घणो ख़्यालु रखियो हूंदुसि, मथां मीम वियो आहे त हिकदमि खेसि घुराए संदसि वात में पहिरियों बोड़ जो गिर मुंहिंजे पारां विधो ऐं ॿियो संदसि पारां, मतिलबु त हैदर जो उल्को लथो, हाणे धणी को आहे। मीम तयारु करे छॾींदुसि, सगन भाइरनि जहिड़ो भाईंदुसि। ॾींहुं दस्तूरी ईद जे ॾींहंनि वांगुरु सुञूं सुञूं ऐं उदास उदास आहे। के ईदूं ज़िंदगीअ में मूं बि शायदि ख़ुशीअ में गुज़ारियूं हूंदियूं, पर यादि नथियूं पवनि। यादि जेकी बि अचनि थियूं से सदाईं उदास ऐं वीरान हुयूं। जेके ख़ुशियूं जागीरदार समाज आछे थो से असां लाइ बेकार, जेके असांखे घुरिजनि से नामुमकिन। सॼे जहान जो उहो हाल आहे। माण्हू वीचारा घणो करे ईदुनि ते ॿारनि जे कपिड़नि ऐं ख़र्चुनि ऐं राजा रस्म में ई हलाक। ईदूं कनि जीवन खुले वाल ते अखे अथरू, असां बि मनाया ईदां चन मेरिया। वार खुलियल हुआ, अखियुनि में लुड़क हुआ, चंड मुंहिंजा, असां बि ईदूं मल्हायूं। पर कॾहिं न कॾहिं माण्हुनि जूं ईदूं बि ज़रूरु ईंदियूं। ॻाढ़ी ॻाढ़ी रेटी रेटी नेठि त पंहिंजी ईद बि ईंदी। असर सिंधी। अॼु तक़रीबकारीअ जी सज़ा मौत मुक़ररु कई अथनि। मुंहिंजे ख़्याल में अॻे ई अहिड़ो मार्शल आर्डर मौजूदु आहे। बहरहाल तक़रीबकारनि बि पूर करे छॾिया आहिनि। मिसकिननि जी पत विञाए छॾी अथनि। ॾिसूं त हिन आख़िर धमकीअ खां पोइ तक़रीबकारी मुकमिल ख़तमु थिए थी या न। सूं सूं नक वहण जे तयारियुनि में आहे। जे ज़ुकाम वधियो त 5-7 ऑक्सीटेट्रासाइक्लिन जी सुयुनि खां सवाइ जिंद कान छुटंदी। सुयूं हणी कमु लाहे छॾींदियूं। उन करे अॼु ॿाहिरि कोन थो निकिरां। ज़ाती उपाउ ऐं इलाज कबा। डॉक्टरी माहिर गॾु थी विया आहिनि। मेहदी साहब गोरियूं खणी आयो आहे। ज़फ़र मुशक़ती अलाए छा पियो चए पछतो लहजे में। मालूम थियो त कहवे जी ॻाल्हि थो करे। मूं तजवीज़ ॾिनी आहे त मूंखे बेदा ॿ खारायो। आख़िर हिकिड़े बेदे ऐं कहवे जो बिल मंज़ूरु थियो आहे। बेदो पचाइण को मामूली कमु कोन्हे। मूं वारी फुल बॉयल बेदे जी तजवीज़ मेहदी साहब सख़्तीअ सां ठुकराए छॾी आहे त उहो क़ाबिज़ आहे। हाफ बॉयल जो ऑर्डर ॾिनो अथसि। हाणे सुवालु आहे त हाफ बॉयल बेदो सही माना में कीअं पचे। मेहदी साहब जो फ़ैसिलो आहे त 100 जा अंग आहिस्ते आहिस्ते ॻणे पोइ बेदो ॿाहिरि कढिजे। हाणे ॿी रुकावट दूरि करणी पइजी वई आहे। ज़फ़र खे उर्दू अंग ॻण अचनि कोन। मूं पंहिंजी पछतोदानी ॾेखारी आहे ऐं अंग ॻणे पियो ज़फ़र खे ॿुधायां। योवा दोवा दरी सलूर पिंज़ा शुबुग ओवा अता नो लस योलस दवालस। मुलाज़िम मुंहिंजी ॿोली खुटण ते आहे। मुलाज़िम मुंहिंजी ॿोली खुटण ते आहे। ज़फ़र ॻाल्हि सम्झी वियो आहे ऐं हाणे पाण यो दो दरी शुरू करे छॾी अथसि। गफ़ूर अची साइड़ियो आहे। इरादा कुझु ख़ौफ़नाक था ॾिसजनिसि। चए डॉक्टर खे वञी थो घरां खंभे खणी अचां। मिनथूं करे जिंद छॾायमि। मथां सवड़ ऐं गरम टोपी मथे में। बेदो आयो आहे। छिलिबो बि क़ाइदे सां। सो मेहदी साहब कानून मूजिबि छिलियो आहे। मूंखे ख़ुसूसी हिदायतूं पियो ॾिए त कीअं चमचे सां खाराइबो ऐं जे छिलिको वात में अची वञे त कीअं कढिजे। गैर हाज़िर दिमाग़ ख़ुदा पत रखे कानून जी का ख़िलाफ़ वर्ज़ी न करे विया। ख़ैर सां उहा मंज़िल गुज़री वई आहे। हाणे कयो फर्स्ट क्लास थियो आहे। रेडियो चालू आहे। हैदराबाद इत्तफ़ाक़ सां हथु आयो आहे। मोहब मोए जे घर आयो गुलज़ार अली ख़ान जे आवाज़ में जुड़ियल फ़क़ीर जो कलाम पेश कयो वियो। अख़बारी इदारनि जो आवाज़ शुरू थी वियो आहे। लाचार पेर ड्राया अथमि। आम माण्हू शायदि सॼी दुनिया में घणो करे हिकु जहिड़ी तबियत रखनि था। जॾहिं बि बीमार थिबो आहे त रूममेट मुशक़ती मुलाज़िम ऐं आयो वियो वराए वेंदा। समय ॾस को ज़ोर पियो ॾींदो, को मथे खे थधिड़ा पियो कढाईंदो। कुर्बान पिया थींदा। उन महिल ई ख़बर पवंदी आहे त माण्हुनि जे दिलनि में हर ॻाल्हि जे बावजूदि केॾो कुर्ब, केॾी बाझ, केॾी पाण वाण जी प्यास लिकल आहे। मूंखे बीमारीअ में कॾहिं बि उहो अहसासु न थियो आहे त को आउं परदेस में आहियां। न वरी गुफ़्तगू कंदे उहो अहसासु थियो अथमि। जेको चवणो हूंदो आहे ऐं जंहिं अंदाज़ में चवणो हूंदो आहे चइबो आहे। ज़ाहिर आहे सोचे सम्झी ज़रूरत ऐं फ़ाइदे जी मदेनज़र ई चइबो। पर कॾहिं कॾहिं निहायत गर्मा गर्म नमूने बि चइबो आहे। रफ़ीक पुछणु आयो आहे ऐं मूंखे बीमार सम्झी चर्चा भोग करे मूंखे विंदराए पियो। सुना है आपके मोहल्ले में सर्दी आ गई है। लाहौर टीवीअ तां लोक रंग जे उनवान हेठि मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। उन ई धुन ते उर्दू कलाम पियो ॻाइजे। हीउ ज़ुकाम जान कान छॾींदो, न छॾियई त कमु ख़राबु थींदो। सॼे कम जे प्रोग्राम खे डावाडोल करे छॾींदो। फ़िलहालु कलंगी वालड़िया जीवे लख थीवे सदा जग जीवे
हैदराबाद तां ज़रीना पई ॻाए, आवाज़ ऐं धुन ठीकु आहिनि, सिंगार अली सलीम बेदुल जो कलाम थो ॻाए, के हा यार प्रेम लॻाया वे, सुतियां नूं आणे जॻाया वे। मुंहिंजो दिलपसंद कलाम ऐं दिलपसंद फ़नकार आहे, गच नगमनि खां पोइ आबिदा आई आहे, तूं आहीं साहिब सूरत जो, ही आहे ग़ुलाम तुंहिंजो। मीम हुजे हा त केॾो न मज़ो थिए हा, मथसि ड्यूटी रखी हुयमि त रेडियो चेक करे सुठा सराइकी ऐं सिंधी कलाम मूंखे ॿुधाए। मथसि वर्क कयो हुउमि त सराइकी ॻाईंदड़ सिंधी फ़नकारनि मोहम्मद जुमन, आबिदा, ज़ेबुल निसा, सिंगार अली सलीम खे मुल्तान जे फंक्शननि में घुराईंदा करियो। पंहिंजनि सुठनि फ़नकारनि खे हैदराबाद जे फंक्शननि में अचण ते आमादा करियो। अंजाम कयो हुआईं, काफ़ी वक़्तु वेठो सिंधी कलाम ॿुधंदो हो। मूं चयो होसि त पहिरियां ई हर धारी ॿोलीअ जी मौसीक़ी निहायत वाहियात लॻंदी आहे, आहिस्ते आहिस्ते उन जी सम्झ ईंदी आहे। तूं बोरियत बर्दाश्त करे सिंधी राग जी सम्झ हासिलु कर ऐं उन ते कन ऐं ज़हन हेराए। सो लॻो पियो हूंदो मूंखां बि ज़ोरीअ ॿिया कम बंदि कराए मूंखे सराइकी कलाम ॿुधाईंदो।